सफ़ी सचो आमू सामू पुलिस है। सफ़ी सचो वधियो सफ़ी सचो सफ़ी सचे के पुलिस घेरे वरतो है। हमें मारो हमें मारो हमें मारो हमें मारो मारो हमें मारो शफी सचो गिरफ्तार थी है। शफी सचो गिरफ्तार थी है। गालियां गाड़ियों में दे गाड़ियों शफी सचो बदलो वने आइन गाड़ियों में ॾिनियूं शफी सचो पंहिंजे काफ़िले सां गॾु वधंदो ही मोबाइल शफी सचो खे गिरफ़्तार करण जे लाइ वधंदी वञे। शेलिंग शदीद है। आउं शेलिंग जो शिकार थी चुको आहियां।